नाज़रीन, सिंध हुकूमत पारां रिलीफ जे नाले ते कणक जो अघु 4000 फ़ी मण मुक़रर करण वारे ऐलान खे बटियारी जे हारियुनि ऐं ज़मींदारनि रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद सोहो जी हीअ रिपोर्ट। हुकूमत पारां बरसात मुतासिरीन जे हवाले सां जेको ज़मींदारनि हारियुनि मज़दूरनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे, कणक जो अघु 4000 रुपया मुक़ररु कयो वियो आहे। अचो त हिते जे ज़मींदारनि हारियुनि ऐं मज़दूरनि खां पुछूं त सिंध हुकूमत जे इन फ़ैसिले खे हू कीअं था ॾिसनि। असांखे सिंध हुकूमत में इहो गुज़ारिश आहे त माना अटो सस्तो कयो वञे ऐं 50-60 रुपया वधि में वधि किलो हुजे। सिंध हुकूमत पारां जेको 4000 कणक जो रेट मुक़ररु कयो आहे उहो असांखे नामंज़ूर आहे। असां वटि सिंध में कणक जेकी आहे उहा मार्च में लहंदी आहे, अञा असांखे उन में 5 महीना पिया आहिनि। असीं चऊं सिंध हुकूमत खे इहो ई अपील कंदासीं त असांखे वरी बि साॻियो रेट 2000 रुपया ॾियो वञे। असांखे जेकॾहिं सिंध हुकूमत खे रिलीफ ॾियणो आहे त असांखे कमांड में ॾे। सिंध हुकूमत असां लाइ 4000 रुपया मण कणक मुक़ररु कई आहे, जंहिंमें अञा 5-6 महीना आहिनि। 120 रुपया किलो अटो। हाणे जेॾीमहिल कणक लहंदी त तेॾीमहिल असांजी कणक वेंदी 2000 रुपया मण। ऐं मूंखे ॿुधा त असांखे रिलीफ असांखे मिले जॾहिं ज़रई कर्ज़ माफ़ कया वञनि, ज़रई बैंक असांखे वरी वधीक लोन ॾिए। जो असां ग़रीब भाण थियो या ॿिज थियो असीं पोखियूं, असांखे रिलीफ इहो मिले त कमान जो मुक़ररु 500 रुपया मण कनि। तव्हां हिते जे ज़मींदारनि हारियुनि ऐं मज़दूर तबिके जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त सिंध गवर्नमेंट पारां जेको रिलीफ जे नाले ते हिननि मथां महांगाई जो बम कणक जो अघु 4000 रुपया मुक़ररु करे किरायो वियो आहे, उनखे सिंध गवर्नमेंट जेको आहे उहो फ़ैसिलो वापसी वठी कणक जो अघु 2000 रुपया वापसी मुक़ररु कयो वञे, जीअं अटो 50 खां 60 रुपया मिली वञे। अगरि जेकॾहिं गवर्नमेंट खे को हिननि खे रिलीफ ॾियणो आहे त कमंद जो फ़सिल हींअर हिन जो तयारु आहे, जंहिंजो कमंद जो फ़ी मण 500 रुपया मुक़ररु कयो वञे, जीअं सिंध में ॿीहर ख़ुशहाली अची सघे। कैमरामैन रमेश कुमार सां गॾु ज़हीर अहमद मटियारी।